जी नाज़रीन, घोटकी मां अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदा हलूं त घोटकी थाणे जी हद मां राजा पेट्रोल पंप तां मोटरसाइकिल चोरी कंदे चोर पकड़िजी पियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं त घोटकी थाणे जी हद राजा पेट्रोल पंप तां मोटरसाइकिल चोरी कंदे चोर पकड़िजी पियो। इलाइक़े वासियुनि चोर खे पकड़े मारकुट बाद घोटकी जे ए सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो। चोर जी सुञाणप माशूक खोसो तौरु थी आहे, जेको मीरपुर माथेरे जो रहवासी ॿुधायो पियो वञे। शहरी नाॾो पकड़ियल चोर एतराफ़ कयो आहे त अॻु में बि हुन मोटरसाइकिलूं चोरी कयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ घोटकी मां अवां ताईं पहुचाईंदासीं त घोटकी थाणे जी हद राजा पेट्रोल पंप तां मोटरसाइकिल चोरी कंदे हिकु चोर खे पकड़े पुलिस हवाले कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि चोर खे पकड़े मारकुट बाद घोटकी जे ए सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो। पकड़ियल चोर जी सुञाणप माशूक खोसो तौरु थी आहे, जेको मीरपुर माथेरे जो रहवासी ॿुधायो पियो वञे। शहरी नालो चोर एतराफ़ कयो आहे त अॻु में बि मोटरसाइकिलूं हू चोरी करे चुको आहे। घोटकी मां ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं त घोटकी थाणे जी हद राजा पेट्रोल पंप तां मोटरसाइकिल चोरी कंदे शहरिन तां चोर सोघो। शहरिन पकड़ियल चोर खे मारकुट बाद ए सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो, जंहिंजी सुञाणप माशूक खोसो तौरु थी आहे, जंहिं मोटरसाइकिल चोरी करण जो एतराफ़ करे वरितो आहे।